नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ٹنڈوالهيار में ख़बर ॾींदा हलूं त ॿिनि धुरियुनि जे जहिड़े दौरान पहतल पुलिस ते औरतन जो पथराء एहलकारनि जूं डोड़ियूं लॻी वयूं। SHO एहलकारनि खे सॾींदो रहियो। अरे यार आवाज छा पिया करो, ऐसे जो मार दिया पे बैठा यार। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।